खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे सांगर मां खे ख़बर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ खिपरो शहर में टाउन कमेटी खिपरो तरफ़ां हलायल हफ़्ता सफ़ाई तरफ़ां CMO अमानुल्लाह खोसो ऐं इलाही सफ़ाई अमले सां गॾिजी खिपरो मीरपुर ख़ास रोड ते सफ़ाई जे कम जो मुआइनो कयो ऐं शहरनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते सैनिटरी इंस्पेक्टर सैयद लाल शाह साण से गॾु हो। स्लिप बचन था लग रहा है